तव्हां माशाल्लाह 10 साल खनि सिंध यूनिवर्सिटी खे ॾिना आहिनि, ॿई टेन्योर्स जेके काउंट सही है हिसाब करे। सिंध यूनिवर्सिटी रैंकिंग में कहिड़े नंबर ते आहे? सिंध यूनिवर्सिटी रैंकिंग में हिन वक़्तु आई हुई 9 नंबर ते। 3 नंबर ते छो न आहे? हा, मां उहो तव्हांखे ॿुधायां थो। 3 नंबर ते आउं सम्झां थो त शायदि असीं न अची सघूं हा, छाजे करे असां एतिरी तरक़ी कोन कई आहे, पर असीं 4थे नंबर ते अची सघियासीं ते, इहो आउं चई सघां थो। पर जेका रेटिंग जा जेके पैरामीटर्स जेके पंहिंजो तयारु कया, उहे उन्हनि माण्हुनि कया जिन खे पहिरीं 3, 4, 5 पोज़ीशन आई आहे। इहे यानी कि वेठल हुआ जिन ॾिठो त असांखे कहिड़े पंहिंजो यानी कि इलाइक़े में वधीक फ़ाइदो थींदो, त उन ते वेटेज उन्हनि वधीक रखी, इन जे करे उन्हनि क्या मिली। ऐं आउं श्योरली तव्हांखे थो ॿुधायां त सिंध यूनिवर्सिटी खे जेका 9 रेटिंग मिली आहे, बिल्कुलु ग़लति रेटिंग हुई, बेइंसाफ़ी जी रेटिंग हुई। ऐं इन ते मूं एहतजाज बि कयो। एहतजाज न सिर्फ़ु रिटन कयो अथमि, जेको रिकॉर्ड ते मौजूदु आहे, पर जॾहिं वाइस चांसलर जी मीटिंग थी उन मुनाज़रे में बि मूं चयो त जेके तव्हां पैरामीटर्स फिक्स कया आहिनि यूनिवर्सिटियुनि खे जज करण जा, उहे बिल्कुलु अनफेयर हुआ। हुन चयो अनफेयर कोन्हे, इहे डेटा त तव्हां पंहिंजो फ़राहम कई। मूं चयो इन्हनि डेटा ते वेट जेका आहे फलाणे ते तव्हां केतिरी रखी आहे, उहो तव्हां इन्हनि पंहिंजो 4-5 वाइस चांसलरनि जो नानी ॻोठड़ो करे तव्हां कराई न, जिन खे तव्हांखे इहा पोज़ीशन मिली आहे। सभिनी तव्हां वाइस चांसलरनि खे रखो हा उन में त कहिड़नि पैरामीटर्स जे बेसिस ते तव्हां इन खे रैंकिंग कंदव, त उहा कोन थी। मसइलनि असां ॿुधायो जेसिताईं रिफॉर्म्स एनफोर्समेंट जी तालुक आहे, असांजी यूनिवर्सिटी नंबर 1 आहे। ऐं ॿिन्ही खे बिल्कुलु पंहिंजो कॉन्फिडेंस सां थो चवां, नो यूनिवर्सिटी इन पाकिस्तान सिंस 2001 हैज़ टेकन एज़ मीन एतिरा घणा उपाव यानी कि रिफॉर्म जा सुधारे जा वरिता आहिनि जेतिरी सिंध यूनिवर्सिटी वरिता आहिनि। ऐं बिल्कुलु चैलेंज सां थो। यूनिवर्सिटी तालीम जा दर्सगाह उन्हनि में जेको बि रिफॉर्म ईंदो आहे उन जो हिकिड़ो जेस्टेशन पीरियड थींदो आहे। उहो पीरियड जेसिताईं उहो न थियो तेसिताईं उन में हिकिड़ा रिज़ल्ट्स कोन था अचनि। पर उन जे लाइ छा छा हुअणु खपनि उहे सभई असां अक़दाम कया, जेके ॿियनि यूनिवर्सिटियुनि बाद में कया आहिनि, असां पहिरीं कया। ऐं इनशा ताला असांजो उन खां वधीक कमु सुठो थो। पर तंहिंजे बावजूद बि जेका उन खां जेका सेकेंड रेटिंग लाइ हिननि जॾहिं असां खां घुराया पंहिंजो कवाइफ़, उहो असां चयो त उते ई पंहिंजो डिपार्टमेंट जे हिसाब सां ॾिसो त स्ट्रेंथ छा आहिनि, कहिड़ियूं आहिनि, हिक खे थियो छा फैसिलिटीज़ आहिनि। ऐं हिकिड़ी इहा ॻाल्हि जेकॾहिं फैस कयो त का असांजे लेबोरेटरीज़ में का शइ घटियल आहे त इहा असांजे नालाइकी लाइ थी आहे, या तव्हां पैसा घटि ॾिना आहिनि। पैसा घटि ॾेई ऐं धक बि तव्हांखे हणो त हिन में लॻल कोन्हे का। इन हिसाब सां जेके रेटिंग करण जी ॻाल्हि इहा थी त पोइ त यानी कि हमेशह जेको माण्हू वधीक सरमाएदार जेके वधीक पैसा आहिनि उनजी रेटिंग हाई आहे। ऐं ॿियो जेको माण्हू महिनत इज्तिहाद कंदो हुजे पर वसीला कोन्हनि उहो कोन्हनि, त उहा असां पॉइंट उनखे वाज़े कई। मसइलो न आहे त एनरोलमेंट वधाइणु, असांजी जेका एनरोलमेंट उन्हनि प्लैनिंग जे हिसाब सां कई, असीं उन खां केतिरो फास्ट विया आहियूं। हिन वक़्तु असां इन खे पंहिंजो 6 सालनि जे अरसे जे अंदरि असां 100% खां किथां असीं वधीक करे विया आहियूं। जेका असांखे इहा जेका एनरोलमेंट असांखे 2010 में मिलणु खपंदी हुई, 2009 ऐं 10 जे विच में ओतिरी एनरोलमेंट असीं वधाए विया आहियूं। ऐं उन जे लाइ जेकॾहिं तव्हां असांखे एतिरो ख़र्चु कोन ॾिनो आहे असीं स्टूडेंट ते ख़र्चु करे सघूं, त उनखे तव्हां तरक़मी जे हिसाब सां करे ॿुधायो तव्हांजो पर कैपिटा स्टूडेंट ते ख़र्चु घटि आहे, तंहिं करे तव्हांजूं मार्कूं घटि आहिनि। हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे की नंढड़ी हिकिड़ी ॿचिड़ी यूनिवर्सिटी आहे, उहे यानी कि माण्हुनि खां घणा पैसा वठी उन्हनि ख़र्चु कया, जेको कहिड़े लिहाज़ खां न सोशल इम्पैक्ट जे लिहाज़ खां असां सां मुक़ाबिलो करे सघे थी, न इन टर्म्स ऑफ हूअं बि यानी कि इन्वेस्टमेंट इन। पर छाकाणि कि नंढड़े इलाइक़े में उन्हनि घणो कयो त हाणे हीउ ख़र्चु 500 स्टूडेंट मथां ख़र्चु थियो, हिकु हिकु स्टूडेंट ते 50-70 हज़ार रुपयो ख़र्चु पियो थिए, तमामु ज़बरदस्त यूनिवर्सिटी हुनजी मार्कूं रखियूं। त हाणे इहो जेके पैरामीटर्स हुननि फिक्स कया उहे इंसाफ़ जा पैरामीटर्स कोन हुआ ऐं उन्हनि ते असां एहतजाज कयो ऐं उन्हनि मञियो ऐं उन जे करे उहे पैरामीटर्स उन्हनि बदिलाया। सिद्दीकी साहिबु, तव्हां स्टूडेंट्स यूनियन जे हक़ में रहिया आहियो, घणनि फोरम्स ते तव्हां ॻाल्हायो आहे, तव्हां इहो ॿुधायो त टीचर्स यूनियन जे हक़ में आहियो? मां कंहिं बि यानी कि कलेक्टिव बॉडी जे हक़ में आहियां, छाजे करे डेमोक्रेटिक तरीक़ो इहो थिए थो।
पर जेकॾहिं उहा टीचर्स जी यूनियन ट्रेड यूनियनिज़म में चेंज थी वञे न त उहो ख़राबु आहे, उहो बिल्कुलु मक़सद जे ख़िलाफ़ु आहे। ऐं अहिड़े नमूने बि जेके माण्हुनि स्टूडेंट यूनियन खे बंदि करायो उहो इन डप खां बंदि करायूं त पॉलिटिसाइज़्ड आहिनि, हीअ आहिनि, तालीम कनि था, यानी इन लिहाज़ खां उन्हनि कयो त ताकी इहा ॻाल्हि माण्हू यानी की एक्सेप्ट करे त बराबरि पॉलिटिसाइज़ेशन कयो आहे। त यानी पॉलिटिसाइज़ेशन सुठी कोन थी थिए, उहो यानी की पंहिंजो स्टूडेंट जी यूनियन हुजे या पंहिंजो टीचर्स जी यूनियन हुजे, उहो सुठी कोन्हे का। ऐं ख़ासि करे वरी ट्रेड यूनियनिज़म में जेकॾहिं टीचर जी पंहिंजो यूनियन बदिलजी वञे त उहे सिर्फ़ु उन्हनि जो मक़सदु हुजे बेनिफिट्स, जंहिंखे ताईं ॾिसंदो त उहे यानी की सुस्तीअ ते प्रीमियम ऐं महिनत खे पासे करणु, उन जा जेकॾहिं कंहिं ॻाल्हि जे लाइ टीचर जी यूनियन ऐं कमर बस्त आहे न त पोइ इहा ठीकु न आहे, उहा यूनियन जे हक़ में कोन आहे। न त अदरवाइज़ पंहिंजो असांजी सिंध यूनिवर्सिटी में इतफ़ाक़ अहिड़ो आहे या अफ़सोस अहिड़ो आहे त को आइडियोलॉजिकल डिवाइड त मूं ॾिठो कोन टीचर्स जी यूनियन में। कराची यूनिवर्सिटी में हूंदो हो डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन, उहे हूंदा हुआ जंहिंखे माण्हू तरक़ी पसंदि जीअं चई था शायद ऐं अबी था लिबरलिज़म हुई, ऐं उहे ड्रिफ्टिंग टुवर्ड्स द लेफ्ट हुआ, नॉट दैट दे वर कम्युनिस्ट, ड्रिफ्टिंग टुवर्ड्स द लेफ्ट हुआ, ॿिया ड्रिफ्टिंग टुवर्ड्स द राइट हुआ। पर सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि अहिड़े क़िस्म जी मूं ॾिठी कोन, छाकाणि अञा प्रिमिटिव स्टेज जेका हुजे न, छाकाणि त माण्हू राय हुजे, को दड़ो हुजे, कंहिं आइडियोलॉजी ते हुजे बेसिस, त उन ते जेकॾहिं का ॻाल्हि आहे त माण्हू चए भई ठीकु आहे, मां हिन सां एग्री नथो कयां, पर हीअ पंहिंजे यानी की राय में रासिक आहे, अक़ीदो रखे थो, हीअ करे थो, यू में डिसएग्री जीअं थींदो आहे इज़हारे राय जो पंहिंजो एतिराम करणु, भले माण्हुनि सां एग्री न करे। पर हिते यानी की स्टूडेंट यूनियन रुॻो पर्सनल पंहिंजो ॿिनि टिनि लीडर्स जे अराउंड सर्कुलेट करे, उन में इहो को जेको हिकु एकेडमिक अज़ाइम आहिनि या मुल्क जे तरक़ीअ जे लाइ का हिकिड़ो फ़लसफ़ो आहे, अनफॉर्चुनेटली इहो हुन में पंहिंजो कोन आहे, न त उहो ख़िलाफ़ु कोन आहे। नाज़रीन, असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे, पर पाण मिलंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा सर, मूंखे तव्हांजो जेको पहिरियों टेन्योर आहे उन में यादि आहे तव्हां हिकिड़ी स्पीच में कावड़ मंझां ऐं ॾुख मंझां हिकिड़ो इज़हार कयो त तव्हांखे कंहिं गैदरिंग में हिकिड़ो तानो मिलियो। हा बिल्कुलु। त तूं धाड़ेलनि जी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर, ॿुधायो मूंखे अञा त ॾुख आहे। ऐं इहो दौरु हिकिड़ो अहिड़ो हो जंहिंमें मर्डर थींदा। हा मर्डर थींदा हुआ। पोइ ॿियो दौरु आयो जंहिंमें दीवारूं आयूं वग़ैरह वग़ैरह, ऐं मर्डर न थिया। उहे जेके मर्डर थिया हुआ ऐं वरी जेको सो 90 खां पोइ 95 खां हिकिड़ो ॿिया मर्डर थिया हुआ, उन्हनि जो छा थियो? उहे बि शागिर्द हुआ, क़तल करण वारो बि शागिर्द, कातिल बि शागिर्द, मक़तूल बि शागिर्द, हू त मरी वियो हलियो, वरी उन्हनि जो अज़ालो को थियो, यूनिवर्सिटी पहुती, अदालतुनि ताईं पहुती, रेस्ट्रिकेशन्स थिया। मां तव्हांखे पंहिंजो ॿियूं सभिनी ॻाल्हि जो ॿुधायां थो त हिन खे एहतसाब वग़ैरह जी ॻाल्हि कयो या फलाणी हिन क़िस्म जी ॻाल्हि। पहिरीं त ॻाल्हि त मूंखे कंहिं चयो उहो हो ग्रेट ब्रिटेन जो यानी की एम्बेसडर, पोइ बाद में पंहिंजो बैरिंगटन, पर हुन जो पूरो नालो तव्हां थो ॿुधायां, सर निकोलस बैरिंगटन, पोइ बाद में सर थियो। उन मूंखे इहो तानो ॾिनो कराची में। ब्रिटिश काउंसिल जी को इजलास हो, असीं वियासीं, छाकाणि त वाइस चांसलर इन काउंसिल में ज़रूरु वञे थो, ऐं छाकाणि पंहिंजो अदब जा इल्म जा पंहिंजो कंदे उन इहा ॻाल्हि चई, जंहिं ते मूं सख़्तु एतजाज बि कयो, पर मूंखे अफ़सोस बि ॾाढो थियो त हाणे हीअ स्टेज आई आहे। पोइ हुन माफ़ी बि वरिती त न मां मज़ाक पे कयो, हीअ पे कयो, पर चवणी त धकधाणी कढी। सो इहा ॻाल्हि मूं चई त वाक़ई इहो इन खे मूंखे अफ़सोस थियो पिए त ईअं थियो पिए यूनिवर्सिटी में।
ऐं उहो मूं उन्हनि खे चयो बि पंहिंजे शागिर्दनि खे त तव्हां मूंखे वाइस चांसलर फ़ख्रु हुसैन यूनिवर्सिटी रहणु ॾियो ऐं हीअं न कयो त मूंखे शर्म अचे। दिस वॉट आई टोल्ड यू। तव्हां सभिनी खे मां इहा ॻाल्हि ॿुधाई ऐं मूं चयो इहा चङी ॻाल्हि कोन्हे का कहिड़े मक़सद लाइ अचूं था, पर असां उन जे बेवज़ इहे यानी की सभु जेके असां मेजर्स वरिता इहे इन ई ॻाल्हि उहे मेजर्स रुॻो यानी की बंदिशूं दीवारुनि जी ॻाल्हि कोन्हे, मसरूफ़ अमल रखियो असां ॿारनि खे, कमु ॾिनासीं, वक़्त ते इम्तिहान वरिता, कैलेंडर बाक़ाइदे यानी शुरू हाणे जीअं असांजो कैलेंडर हले थो इहो असां शुरू कयो, हलणु शुरू थियो त उहो इन खे असां इहो कयो। हाणे इहे जेके ॿ टे क़तल थिया ऐं उन क़तल में मां बि अची पुछियो आहे, उन्हनि चयो त उहे पंहिंजो गैस बि दाख़िल थिया आहिनि ऐं क़तल जी पोइवारी पंहिंजो जंहिं जी शिकायत आहे जेको माण्हू जो मरी आहे उनखे पहिरियों जीअं को इस्लाम में बि आहे उनजो थिए थो, ॿियो स्टेट जी ज़िमेदारी थिए थी, त उहो थिए त उन्हनि चयो त न उहो आइडेंटिटी कोन थी जंहिंजे करे को कंहिंखे असीं हुनखे पंहिंजो असीं रस्टिकेट करे सघूं त फलाणे छोकिरे कयो जेको क़तल जी आहे। असां वटि पंहिंजो भाई जो फंदो या पंहिंजो कोर्ट जो कटहरो कोन्हे, असां वटि पंहिंजो डिबार करणु रस्टिकेट करण जी ॻाल्हि आहे ऐं रस्टिकेट थी कंदा आहियूं, हाणे बि कयूं था, हींअर बि कयूं था, असां कया बि आहिनि छोकिरा, पर जिते बि असांखे एविडेंस मिलियो आहे जिते उन्हनि यानी की नज़्म ज़ब्त ऐं डिसिप्लिन जी माइनेकड़ी कई आहे, ख़राबु कमु कयो आहे, बुॾो कमु कयो आहे, सज़ा ॾिनी आहे, डिबार सां कया बि आहिनि। त उन में का यानी की यूनिवर्सिटी ऐं पुलिस खे को एविडेंस जेको अचे त जेको हुनखे पंहिंजो इनक्रिमिनेट करे कंहिं फर किरदार ते पहुचाइजे, उन क़तल जो इन खे उन्हनि खां इंतकाम स्टेट जेका वठी सघे थी उहो वठी सघे, उहो कोन थियो। बाक़ी ॿिया इन के मैटर्स वग़ैरह असां वटि थियनि था त डिसिप्लिन जे मामले में असीं सख़्तु आहियूं, असीं पंहिंजो बिल्कुलु माफ़ु कोन था कयूं, उन जी सज़ा ॾियूं था। सर हिकिड़ी लहर जेको वायलेंस वारी तव्हां सवेरे बि ॻाल्हि कई हुई, उन में 88 में हिकिड़ी मूवमेंट जेका सिंध में हली, उन खां पोइ असीं था ॾिसूं त तइलीमी इदारनि में इहो सॼो माहौल क्लाशनकोफ बि आहे, पिस्टल बि आहे ऐं तेज़ी थी अचे, छा इन जो पस मंज़र ख़ुदि इहा मूवमेंट त न हुई? न, उहो मूं यानी की इहा मूवमेंट जी ॻाल्हि कोन्हे का, उहा ॻाल्हि जॾहिं आउं हुते वाइस चांसलर थी आयो हुउसि त मूंखे जनरल जहांदा जेको गवर्नर ऐं पंहिंजो मार्शल एडमिनिस्ट्रेटर हो, उन चयो त ॾिसो त सिंध यूनिवर्सिटी में असां हुननि खे जेको वणनि सो कंदा वठनि, पर हीअ ॻाल्हियूं छो था कनि त पाकिस्तान ठाहे छॾियो, फलाणो कयो, हीअ कयो। अच्छा, जेको वणे सो कंदा वतन माना? हा हा, हुनजो यानी की वायलेंस वाज अलाउड? न, वायलेंस जी ख़ैर ॻाल्हि कोन हूंदी, पर पंहिंजो थी सघे थो, उहा बि ॻाल्हि हुजे, पर आऊं ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त इहो यानी की न हुअणु घुरिजे, हुअणु घुरिजे, तंहिंजी माना ॿी ॻाल्हि खे त बर्दाश्त करे सघंदासीं, इहा ॻाल्हि थी, यू कैन टेक इट दैट वे। मूं चयो पर तव्हां इहा ॻाल्हि कॾहिं सोची आहे त हिन सूबे जे यानी की ॿिनि फोरम, तव्हां हिकिड़ो असेंबली जो फोरम ऐं हिकिड़ो पाकिस्तान मुस्लिम लीग जो फोरम 1938 जो, पाकिस्तान जे लाइ रेज़ोल्यूशन तव्हां कंहिंखे ख़बर बि कोन हुई, ठीकु आहे पंहिंजो चौधरी रहमत अली ॻाल्हि कई, पी पाकिस्तान जो फलाणो हीअ कयो, पर का तहरीक जेकॾहिं को बल्कि क़ाइदे आज़म जे ख़िलाफ़ थी वियो, हा उहो थी वियो बिल्कुलु, त उहो हीअ आहे जिन हिननि जे लाइ कयो जंहिंजे करे पाकिस्तान ठहियो। हाणे इहे छो पिया ॻाल्हियूं कनि, भई इहो सोचियो आहे तव्हां, चरिया थियनि छा ॻाल्हि आहे? मूं चयो विजुब थी वियो, मूं चयो तमामु यानी की गंभीर मक़ाम आहे सोच जो, हिनखे सोचणु घुरिजे त इहे माण्हू छो थिया आहिनि। मूं चयो इहा ॻाल्हि हिनखे ॾिसणु घुरिजे छाजे करे थिए थी, त उहे वायलेंस मूं उन्हनि खे बि ॿुधायो त जॾहिं मार्शल लॉ जी हुकूमत थिए थी, मां हुननि खे ॿुधायो त उन में जेकॾहिं ॿियनि हंधि घुट थिए थी न त पोइ ही वेंटिलेटर्स थियनि, इहे कंदा हिते पंहिंजो, दिस इज़ वॉट इट रियली हैपन्स, त उन में वायलेंस थिए थी। और पर जेकॾहिं तव्हीं शागिर्दनि खे हिननि जे बावजूद बि मसरूफ़ अमल रखो, मां त ॿुधायां शागिर्द जेके अचनि था जेके झंडा खणी पिया घुमनि, इहे तमामु थोरा शागिर्द आहिनि, उहे शायदि आया आहिनि इन मक़सदु अलाद हुजण या हिते अची ॿिनि हुननि खे खारियो आहे कनि था, शागिर्द बाक़ी सभई खे अचनि था न उहो पढ़णु करण लाइ था अचनि, हीअ था थियनि। जेकॾहिं तव्हीं उन्हनि खे माहौल प्रोवाइड कयो संजीदगी सां ऐं क़ुर्बानी सां, छाकाणि क़ुर्बानी जे बग़ैर मार कोन, क़ुर्बानी जी माना आराम, छाकाणि त
वाइस चांसलर जेकॾहिं सुम्हे थो त क़ुर्बानी कोन थो ॾे, जेकॾहिं जागे थो त हिन क़ुर्बानी ॾिनी आहे। त उहो जेकॾहिं त ईंदी न उहो ॾिसनि था, दे आर नॉट ब्लाइंड, दे सी दिस मैड मैन is available here and there, he keeps on thinking about it, bring some benefits अचे थो अचे ही थो करे। ऐं कॾहिं बि पंहिंजो सही ॻाल्हि खणी आहियूं त उनजो क़दुरु कयो थो, जेकॾहिं न आहे त विढ़े थो, चए थो न इहा ॻाल्हि ठीकु कोन्हे, त उहो कनि था। त उहे अचनि था पढ़ण करण जे लाइ, जेकॾहिं तव्हां उनखे मसरूफ़ रखंदव न पॉज़िटिवली, ऐं उनजी मसरूफ़ियत लाइ तव्हीं उहे पंहिंजो माहौल क्रिएट कंदव त सुवाल कोन थो पैदा थिए। मां ही यूनिवर्सिटी जी लाइब्रेरी आहे, इन लाइब्रेरीअ में आउं अॻे बि आयोसीं, ऐं पंहिंजो 85, 84, 88 जी ॻाल्हि थो कयां, आउं हलंदो हुउसि त मुंहिंजे पेरनि जे चाप जो मुंहिंजे कन ते आवाज़ु पवंदो। हींअर तव्हांखे पेर रखण जी जॻह कोन्हे, ते वञी ॾिसो लाइब्रेरी केतिरी, त हिते ईंदा वेंदा हूंदव, लाइब्रेरी भरी पई आहे, पट में माण्हू वेठा आहिनि, हिते वेठा आहिनि। उन ॾींहुं असांजो एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आयो नक़वी साहब, उनखे मां चयोसि ॾिसां मुंहिंजी यूनिवर्सिटी ॾिस, मूं चयो लाइब्रेरी में हलियो। ही वॉज अमेज़्ड त कीअं माण्हू पट में हेॾा, असां हुननि खे ॿुधायो त असीं अचूं पिया, वरी आउं हुननि खे चवंदुसि अचूं पिया त असांजे लाइ कंध हेठि हणियूं था। असां हेॾी अलामा आहे गाज़ी वारी त हैसियत हासिलु न कई आहे त असीं ॻाल्हि चऊं त छोकिरा बसि उन ॻाल्हि ते बाबा हा नक़वी पियो चवां त वेहिजो अची। उहे देवर स्टडी, ऐं उन्हनि खे ख़बर बि न हुजे डायजनीज़ वांगुरु त उहो अलेक्ज़ांडर उतां घुमे पियो या न पियो करे, ख़ुदा जो कसम पतो ई कोन। तॾहिं कंहिंजे पुठी ते हथु रखियो, बाबा छा पियो पढ़ी, त ॾिठई साईं अस्सलाम वालेकुम। त एतिरो यानी की उहो तव्हां जॾहिं उन्हनि खे माहौल हिते क्रिएट करे ॾियो था, त ॾिसो असां हॉस्टल्स में छा माहौल करे क्रिएट करे ॾिनो आहे, लाइब्रेरी में असां छा करे ॾिनो आहे। उन्हनि जे लाइ नवां न सिर्फ़ु डिपार्टमेंट्स कया आहिनि, पर उन्हनि खे असीं रिवार्ड कीअं था कयूं जेके चङो कमु कनि था। त ॾिसो वी टेक द बेस्ट स्टूडेंट्स अमंग्स देम एज़ द टीचर्स, ऐं ख़ुदा न बख़्शे त असीं को टीचर खणूं उहो दानिस्ता जेको असीं सम्झूं त लाइक़ु न आहे टीचर थियण जो, लाइक़ु बि त बेस्ट लाइक़ु आहे, असीं खणूं था। छोकिरा ॾिसनि था इहे सभु अचनि था ऐं संजीदगीअ सां ॾियनि था, ऐं इहे जेके हिननि जो वक़्तु विञाइनि था, अची हिननि जा अचनि था बाइकाट कयो, उन्हनि ते नाराज़ थियनि था, ऐं नाराज़ थियनि था ऐं असां ते एतिरो झुंझलाए साईं त हिननि खे छो था। पोइ मां उन्हनि खे चयो बाबा असीं माण्हू लठ ऐं पिस्तौल वारा माण्हू कोन आहियूं, असांखे रेज़िस्टेंस खे तव्हांखे हिननि खे यू मस्ट कंसिडर कंडेम देम, त ईअं असांजो वक़्तु आहे। एंड दिस हैज़ हैपेंड, ऐं उन्हनि माण्हुनि खे चयो आहे असांजी जान छॾियो यार, असांखे पाण ॾियो। ही नाज़रीन, असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे, पर पाण मिलंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन। हींअर जेको मुल्की लेवल ते ॻाल्हियूं पियूं थियनि मथे, एतताल पसंदी, लिबरलिज़म, इंटरफेथ वग़ैरह वग़ैरह, इहे सभु ॻाल्हियूं पियूं थियनि, माना इज़हार जी आज़ादी हुजे, त इन सिलसिले में तइलीमी इदारनि खे इज़हार जी आज़ादी खे प्रोमोट करणु छा? मां तव्हां थो ॿुधायां, तव्हां ॻाल्हि ॿुधाई आहे ऐं लफ़्ज़ मुंहिंजे वात मां पंहिंजो कढी वरितो। हिते जब चंद परवेज़ मुशर्रफ आयो, मूं हुन मुबारक ॾिनी त हिन यूनिवर्सिटी में आया, इन करे मुबारक ॾिनो। असां त हुनखे पाण अचणु चाहियूं, सदर आहे, केॾी महिल बि अची सघे थो, असांजी यूनिवर्सिटी आहे, सदर आयो। मुंहिंजी मुबारकबाद इन करे था ॾियूं त ही यूनिवर्सिटी आहे जंहिंजी तव्हीं ॻाल्हि चओ था एनलाइटेड मॉडरेशन छा थींदी आहे। हिन यूनिवर्सिटी में ॾिसो, हिन में आज़ादी इज़हार ख़्याल जी यूनिवर्सिटी आहे। हिननि में यानी कि टॉलरेंस मज़हबनि में, फ़र्क़नि में, ऐं यानी कि पंहिंजो क़बीलनि में, जेका क़बीलनि जी ॿुधाए न मुसीबत शिकारपुर में जत हुई फलाणा ही, मूं चयो न त तव्हांखे हिते क़बाइल जी जंग मिलंदी, न फ़र्क़नि जी मिलंदी, न देवबंदियुनि जी या न जिन बंदियुनि जी, तव्हांखे का बि मिलंदी कोन। शियो हूंदो, सुनी हूंदो, हिंदू हूंदो, क्रिस्तान हूंदो। हीअं तव्हां ॾिसो मुंहिंजे घर में यानी कि क्रिस्तान मुंहिंजा नौकर आहिनि, मां मानी वानी उहे खाराइनि था, हीअ कंदा, न त मां चवंदो बाबा चोड़ो आहे, हीअ असां न असीं त ही उहा यूनिवर्सिटी आहे जंहिंमें इहे सभु ॻाल्हियूं आज़ादी आज़ार ख़्याल। ऐं ॿियो मूं चयो यूनिवर्सिटियुनि जो इब्तिदाई यादि थी हुई, न त चर्चूं हुयूं, चर्चिस मां यूनिवर्सिटी ठहियूं इन करे आहिनि त डिनोमिनेशन एजुकेशन न हुजे ऐं आज़ादी इज़हार ख़्याल हुजे, उहो असां वटि थिए थो ऐं असीं प्रैक्टिस कयूं था। पोइ असां औरतुनि जो मिसाल ॾिनो, असां वटि औरतूं आहिनि, पढ़नि थियूं, 33% या 30% छोकिरियूं आहिनि, 30% पंहिंजो टीचर्स आहिनि। एतिरे यानी कि अदब एतिराम सां स्टूडेंट्स हुन सां हलनि था, ही कनि था।
कॾहिं कंहिंखे इंटिमिडेट न कयो आहे, को कहिड़े क़िस्म जो लिबास पायो त पोइ जेको पायो, के हिजाब सां हलनि, के हल्के लिबास में हलनि, के जीअं वणनि तीअं कनि। असांजी यूनिवर्सिटी इन लिहाज़ खां हर लिहाज़ खां टॉलरेंट आहे। अच्छा सर, हेक जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि आउं पुछंदुसि, जेको मीडिया में काफ़ी क्रिटिसिज़म हुन ते आयो आहे, ख़ासि तौरु डॉक्टरेट जी डिग्रीज़ जे हवाले सां, PhD माना अहिड़ा टाइटल लॻा आहिनि, हेक इज़ सेलिब्रेटिंग PhDs। हाणे उन में हिकिड़ा रिज़र्वेशन्स या हिकिड़ा बहस इहे आहिनि त हिकिड़े ॿधे हिसाब सां जेको PhD होल्डर्स असीं कढंदासीं, उहो तइलीम जी क्वालिटी ते हुन को फ़र्क़ु नथो पवे। पर जेके सिंध यूनिवर्सिटी में PhDs वञनि था, PhDs करण जे लाइ प्रोफेसर्स वञनि था हितां, उन जा तव्हां कहिड़ा माना स्टैंडर्ड्स कहिड़ा मुक़ररु कया आहिनि, पैरामीटर्स? न न यार, हा बिल्कुलु तमामु सख़्तु पैरामीटर्स आहिनि। जेसि ताईं हुन GRE पास न कई आहे, इवन लोकल PhD बि हाणे जेकॾहिं GRE पास न कंदो, असां कयो आहे त उन्हनि खे असीं कोन मोकिलींदासीं। ऐं GRE पास थियण जो असांजे टीचर्स जो रेशो ॿियनि जे टीचर्स खां तमामु सुठो आहे। ऐं उन में त इहो इन खे अहसासु कयो त थोरे वक़्त जे अंदरि, हालांकि एजुकेशन में जेस्टेशन जो वक़्तु लॻे थो, त असां इहे जेके टीचर्स आंदा आहिनि, जिन सिलेक्शन असां सख़्ती सां कई आहे, त उहे यानी कि GRE पास कयूं अथनि ऐं सुठियुनि मार्कुनि सां कयो अथनि, किन 80s में बि पास कई आहे, उहो 50 त पास % आहे। त असांजी जेके छोकिरनि उहे वहनि था, हिकिड़ो त यानी बिल्कुलु लियाक़त जे बेसिस ते उहे असीं उन्हनि खे खणूं था। ऐं ॿियो यानी कि जेसि ताईं आहे यानी कि क्वालिटी ऑफ स्टूडेंटशिप असां यानी कि सुठी रखी आहे। ऐं असांजो ड्रॉप आउट PhD जो, छाकाणि ही ॿियनि हंधि त ख़ुदा ॼाणे भई हिन जी जॾहिं हेक न हो, COT ड्राई अप थी वई, COT थींदो आहे कंबाइंड ओवरसीज़ ट्रेनिंग स्कॉलरशिप्स वग़ैरह थियूं हुयूं, त असां वटि तॾहिं बि हिकिड़ी शाख खुलियल हुई, जंहिंमें असां हिकिड़ो, मुंहिंजे वक़्त में हिकिड़ो असां एंडाउमेंट क्रिएट कयो। ज़मीन असांजी खणी विया माण्हू, इहो हुनजे लाइ बाईपास ठाहिण लाइ, ठीकु आहे, भले कम लाइ कयूं, पर असांजी ज़मीन वई, उहे पैसा जेके हुआ असां विञाया कोन, उहे असां एंडाउमेंट में रखिया, उन सां मोकिलियासीं। उन जे स्कॉलरशिप जी रिटर्न तमामु वॾो परसेंटेज आहे। इवन हिन जो 2000 यानी कि 2 में मूं मोकिलिया आहिनि, उहे माण्हू बि स्कॉलरशिप करे आया आहिनि, 2-3 माण्हू उहे करे आया आहिनि हींअर बि, उहे यानी कि असांजी ड्रॉप आउट बि कोन्हे, त माण्हू स्कॉलरशिप वठी खायो, हेॾां होॾां हलियो वञनि। अच्छा सर, पंहिंजे सिंध यूनिवर्सिटी जो एॾो वॾो इदारो आहे, लतीफ़ असांजो वॾो शाइरु आहे, ऐं तव्हां उन ते बारहा ॻाल्हाईंदा रहिया आहियो। इन सिलसिले में को तहक़ीक़ी कमु एॾो वैलिड तहक़ीक़ी कमु आयो आहे, या इवन हेॾे वॾे इदारे मंझि लतीफ़ जी जेको रिसर्च चेयर इहा बि न आहे, जॾहिं कराची यूनिवर्सिटी वटि आहे? अहिड़ो को तव्हां वटि शेड्यूल या अहिड़ो को प्रोग्राम आहे, या तहक़ीक़ हवाले सां हेसि ताईं छा थियो? तव्हांजो सिर्फ़ु हिकिड़ो सुवाल सम्झी सघियुसि त लतीफ़ चेयर न आहे हिते इन एविडेंस, त तव्हां इन खे कीअं पिया लतीफ़ खे तव्हां भेटा ॾियो। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि सम्झाए छॾियां त लतीफ़ जे मथां रिसर्च करणु सिंध यूनिवर्सिटी, डिपार्टमेंट ऑफ सिंधी, डिपार्टमेंट ऑफ सिंध यूनिवर्सिटी सॼी, छाकाणि मुख़्तलिफ़ ज़ाविया आहिनि लतीफ़ साईं लतीफ़ जा, उहो इन खे सोशोलॉजी में बि असां वटि लतीफ़ ते यानी कि शाइरी जो समाज ते असरु वग़ैरह उन में आयो आहे, त सभिनी थी सघे थी। चेयर्स जो क़यामु थींदो आहे स्पॉन्सरशिप, स्पॉन्सर थींदो आहे, ॿियो कोई इदारो स्पॉन्सर? स्पॉन्सर कयो फेडरल गवर्नमेंट, जीअं अलामा काज़ी चेयर आहे, उहो फेडरल गवर्नमेंट कई, पोइ हुन खणी पैसा ॾियण छॾे ॾिना, पर कई फेडरल गवर्नमेंट, हुन तव्हां पाण सेक्रेटरी हुयुसि फेडरल गवर्नमेंट जो, जॾहिं अलामा काज़ी चेयर हिते पंहिंजो क़ाइमु थी, जीअं साईं बलोच साहिबु पंहिंजो चेयर प्रोफेसर आहे, उहा थी, उहे थींदा आहिनि। या पंहिंजो अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी आहे, उन जी चेयर आहे, उहा स्पॉन्सर कंहिं कई आहे, त उन ते बुनियाद ते यानी कि उहा पंहिंजो चेयर क़ाइमु थी आहे। मिर्ज़ा खलीज बेग जी न थी आहे, ऐं मां लिखियो आहे 2 दफ़ा गवर्नमेंट ऑफ सिंध खे, डिपार्टमेंट ऑफ कल्चर खे, बाबा हीअ तव्हां स्पॉन्सर कयोसीं चेयर। कंहिं चयो चेयर में चेयर त क़ाइमु आहे, तव्हां रुॻो स्पॉन्सर कयो, त स्पॉन्सर सो जेसिताईं रहियो पंहिंजो स्पॉन्सरशिप जो तालुक़, त इन ॻाल्हि सां चेयर थींदी आहे। बाक़ी लतीफ़ ते तमामु घणी रिसर्च थी आहे, तमामु घणी इन खां वधीक थियणु खपे, छाकाणि लतीफ़ एॾो अमीक़ ऐं वसीउ पैसिफिक आहे, सम्झो न, जो उन जो इन खे इंतिहा कोन्हे, उन में अञा वधीक रिसर्च थियणु खपे। ऐं रिसर्च कराए बि कोन्हे, रिसर्च कबी आहे,
माण्हू रिसर्च लतीफ़ ते रिसर्च करा अड़े बाबा रिसर्च स्कॉलर अची कंदा आहिनि इहो शर्म अचणु खपे जेके नथा कनि नाज़रीन असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे पर पाण मिलंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ स्टे विद अस वेलकम बैक नाज़रीन ऐं चाहींदुसि त हिन जो थोरो असांखे मुख़्तसिर जवाबु हिन जो खपे जेको ही 4 years प्रोग्राम जेके इंट्रोड्यूस थिया आहिनि उन बाबति कंफ्यूजन तमामु घणो आहे अञा हेठि सीधे त पेरेंट्स खे बि आहे रिलेटिव्स जेके आहिनि उन्हनि खे बि आहे इवन शागिर्द बि उनखे वाज़े नथा करे सघनि त अॻे असां वटि ग्रेजुएशन थींदी हुई ऑनर्स में जेका 3 सालनि जी हूंदी हाणे वरी उहा थिए थी या MS जा प्रोग्राम जेके आहिनि त इहो थोरो न पहिरीं त इन ते एतिराज़ बि आया एतिराज़ आया ऐं एतिराज़नि जे लाइ जिन मोहतरिज़ हुआ उन्हनि खे घुराए जंहिंमें साईं जोयो साहिबु हो ऐं ताज जोयो हो ऐं एजाज़ कुरैशी हो ऐं को मां ॿियो साधो हो तव्हांजी यूनिवर्सिटी जा प्रोफेसर हुआ हा असांजी यूनिवर्सिटी जो प्रोफेसर हो कंहिं चयो प्रोफेसर हुआ प्रोफेसर हो उन इन खे उहो एकेडमिक काउंसिल जो मेंबर हिकिड़ो वाद उला शरीक हिकिड़ो माण्हू हो जंहिं चयो त मूंखे इहो कोन थो कयां ऐं रिजेक्ट थो कयां एकेडमिक काउंसिल हिकिड़े वॉइस सां डिबेट करे पंहिंजो 4 years बैचलर्स प्रोग्राम क़बूलु कयो ऐं क़बूलु करण जी माना पंहिंजो इहा ॻाल्हि कोई शादी क़बूली जाब जी न सोचे सम्झण वारी हिन खे ॻाल्हि हुई हीउ जेको प्रोग्राम आहे 4 years बैचलर्स जो इहो करिकुलर कंटेंट में रिचर आहे MA जे प्रोग्राम खां नंबर 1 नंबर 2 असांजा जेके 4 years जा जेके बैचलर जेके आहिनि उन्हनि खे तस्लीम कयो थो वञे हायर एजुकेशन में तॾहिं वञो था त तव्हांजी बैचलर्स कयल आहे न त उहे बैचलर्स खे तस्लीम कोन था कनि ऐं असांजे पंहिंजो लेट 60s अर्ली 60s 70s में असांजा माण्हू मिडल ईस्ट में विया ॿियनि हंधि विया त उन्हनि जी ग्रेजुएशन तस्लीम न कयूं छो छाजे करे त इहा जेका आहे 16 years जी पंहिंजो एजुकेशन में कोन्हे या कोन्हे उन्हनि खे नुक़सानु पियो थियो रिसर्च स्कॉलर वञे पोइ उनखे नुक़सानु पियो थिए ऑन दी अदर हैंड असां 4 years बैचलर प्रोग्राम खे हिकिड़ो लिबरल प्रोग्राम करे आंदो आहे जंहिंमें असां उहे सब्जेक्ट्स इंट्रोड्यूस कया आहिनि जंहिंजे करे जेके स्टूडेंट्स अचनि था जिन खे जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा उलूम आहिनि हिक ॿिए सां रब्त उन्हनि खे सम्झ में अचे थो मुआशिरो कीअं थो हले त उहो माशरती उलूम जी उन्हनि खे ॼाण था कयूं ऐं उहे माण्हू जेके पंहिंजो माशरती उलूम जा स्टूडेंट्स न आहिनि त उन्हनि खे सिविलाइज़ेशन ऐं यानी की माशरती उलूम सां मुतारिफ़ करायूं था ऐं उन्हनि खां असीं ॾेखारियूं त रब्त कीअं आहे ऐं इन खे जेकॾहिं माण्हुनि खे इहो डपु हो या उन्हनि इहा प्रोपेगेंडा कई त 4 year प्रोग्राम जेको आहे 2 साल वधाए उन्हनि खे नौकरियुनि खां महरूम करण जी ॻाल्हि आहे उहो असां उन्हनि खे वाशगाफ़ लफ़्ज़नि में ॿुधायो बिल्कुलु महरूम करण जी ॻाल्हि कोन्हे असां इहो प्रोग्राम तस्लीमी तॾहिं करायो जॾहिं असां हिनखे चयो त इहो MA MSc जे बराबरि आहे इहो प्रोग्राम जेको अॻियां हुई तंहिंजे करे जेकॾहिं को माण्हू हींअर जेकॾहिं 4 year बैचलर्स जो प्रोग्राम करे आयो आहे त उहो मूं वटि लेक्चरर थियण जी मजाज़ आहे क़ाबिल आहे उहो ॾेई सघंदो ऐं उहो थींदो ऐं असां 4 year बैचलर्स जा माण्हू असां वटि लेक्चरर्स आहिनि ऐं असां उहो कयूं ऐं जिन माण्हुनि खे फ़र्ज़ु कयो त चयो त असांजो पैसो घणो थो ख़र्चु थिए हालांकि MA करण में बि त पैसो ख़र्चु थींदो न पर बैचलर में थो ख़र्चु थिए त असां चयो त इहा ॻाल्हि बि कोन्हे फ़र्ज़ु कयो त पहिरीं डिग्री न मिली हूअं त पहिरीं डिग्री मिली थिए त हींअर बि जेकॾहिं को 2 साल माण्हू थकिजी पवे त आउं तव्हांजे हिन सां कम सां हली कोन थो सघां मूंखे माफ़ु कयो त हुनखे 2 सालनि जी डिग्री असीं कन्वर्ट करे ॾियूं था यानी थिए थियो जेकॾहिं को 3 सालनि खां पोइ थकिजी वञे हुनखे ऑनर्स जी डिग्री ॾियूं था ऐं जेकॾहिं उहो 4 साल थो हले त हुनखे BS जी डिग्री मिले इहो प्रोविजन आहे जेको 3 साल बिल्कुलु उनखे ऑनर्स जी डिग्री आहे बिल्कुलु न इहा ऑनर्स डिग्री न आहे उहो चए वरिती आहे 4 साल जी दाख़िला अच्छा चई त हाणे मां 4 साल पढ़ी कोन थो सघां भई 3 साल थिया मूंखे इक्वलेंस जो बाबा हीउ तोखे ऑनर्स आहे इहो तोखे सर तव्हां मुख़्तलिफ़ शोबा इंट्रोड्यूस कराइण जी ॻाल्हि पई कई हिकिड़ो त इहे शोबा कहिड़ा क़ाइमु थिया आहिनि ॿिया प्रॉब्लम्स जेके से हॉस्टलनि सां आहिनि ॻंढियल में गर्ल्स हॉस्टल्स जा प्रॉब्लम्स आहिनि छोकिरियूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं आहिनि घणियूं थियूं अचनि ऐं हॉस्टल हिकिड़ी आहे ईअं छोकिरा बि घणा था अचनि हॉस्टलूं थोरियूं आहिनि त इन सिलसिले में तव्हां छा कयो चङी पेशरफ़्ती आहे हिकिड़ो त
तालीम जो फोकस फ्यूचर ते थो थिए ऐं तालीम जेका आहे ख़ासि करे यूनिवर्सिटी सिर्फ़ु असरी तक़ाज़ा पूरा न करे पर फ्यूचर ते बि नज़र रखे ऐं इहे बि असां जहिड़ी नवां शोभा क़ाइमु कयासीं उन में इहा बि असांजी हुई त नवनि शोभनि में जंहिंजो फ्यूचर सां तालुक़ु हो उन में असां हिकिड़ो इंस्टीट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजी एंड जेनेटिक इंजीनियरिंग जेके IPJ था चऊं ऐं उन जो कमु इहो आहे त नयूं जिन्सूं प्रोड्यूस कनि फ्रूट्स जूं नवां इलाज पंहिंजे के जेनेटिक इंजीनियरिंग सां कनि जानवरनि जूं जेके नस्लूं आहिनि उन्हनि खे इम्प्रूव करण जूं ऐं ॿियो फील्ड ऑफ इहो जेका बायोकेमिस्ट्री आहे तमामु हिकिड़ी वधंदड़ आहे छाकाणि हींअर हीअ जेका सेंचुरी जेके में आहियूं उन्हनि खे चवनि था इट इज़ डेडिकेटेड टू बायोलॉजिकल साइंसिस त उन में ख़ासि करे ह्यूमन रिलेटेड बायोलॉजिकल साइंसिस जेके आहिनि वॾी हिमायत थो रखनि त उन में बायोटेक्नोलॉजी जी इंस्टीट्यूट असां उन्हनि जेका क़ाइमु कई ऐं ॿियो वरी उहो फ्यूचर जे रिसर्च ऐं रिसर्च ते घणी रिसर्च ते थोरो ख़र्चु थिए त सेंट्रल रिसोर्स हाईटेक सेंट्रल रिसोर्स लेबोरेटरी असां ठाही उन में छा आहिनि त वॾा वॾा प्रोजेक्ट जेकॾहिं को माण्हू खणी अचे थो जंहिंजे लाइ उन्हनि खे इक्विपमेंट्स न आहिनि त हर डिपार्टमेंट त उहो इक्विपमेंट्स कोन थो खणे त उहो सेंट्रली लोकेट कराए हाईटेक सेंट्रल लेबोरेटरीज़ ठाहीसीं ऐं उन में तमामु पंहिंजो हींअर असांजा जेके प्रोजेक्ट्स वञनि था एक्सेप्ट बि थी था अचनि HEC मां ख़ासि तौरु इन करे त असां वटि इहा सहूलियत मौजूदु आहे पर ॿियो वरी फोकस मथां एम्प्लॉयमेंट ते बि त फार्मेसी अॻे ई हिकिड़ो हाई एम्प्लॉयमेंट प्रोड्यूसिंग असांजो डिपार्टमेंट हो पर उन खे इक्वल करे अचणु हुनजे MBBS जे त 5 सालनि जो इन खे असां उन जो कोर्स ऑफर कयो ऐं इंस्टीट्यूट खे असां खणी फैकल्टी जो दर्जो ॾिनो छाकाणि इहो अची वियो ऐं फैकल्टी त 4 डिपार्टमेंट असां क़ाइमु कया इन खे फार्मेसी जे फैकल्टी जे तहत त उहे 4 नवां डिपार्टमेंट या ऐं इहा फैकल्टी 5 सालनि जी आई आहे इहो बि इन खे वॾो उदाहरण कंदो ॿी ॻाल्हि हीअ आहे त नयूं ॿियूं बि फील्ड्स अचनि पियूं जीअं हाणे पंहिंजो टेलीमेडिसिन आहे उहो असां कई असीं पहिरीं यूनिवर्सिटी आहियूं जेका टेलीमेडिसिन असां कोर्सिस ऑफर कयो कोर्सिस आहिनि न पंहिंजो उहो जेको थींदो उहो MS जॾहिं कंदो त हुनखे डिग्री जेका मिलंदी उहो टेलीमेडिसिन जी मिलंदी त उहो टेलीमेडिसिन असां इंट्रोड्यूस कयो जेको पहिरीं असां वटि कोन हो IIT जेका इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे तहत जंहिंजे तहत घणेई डिग्रीज़ अचनि जो पंहिंजो टेलीकम्युनिकेशन पर टेलीमेडिसिन बि इहो हुन जे तहत आहे उहो असां कयो ॿियो वरी असांजो जेको इलाइक़ो आहे सो मिनरल में रिच सिंध जो 53% फ्यूल जी जेके ज़रूरत आहिनि सिंध पूरो थो करे त उन में असांजी जेका बल्कि सिंध नंबर 1 ते अची वियो आहे नंबर हा पाकिस्तान में नंबर 1 आहे ऐं असांजी जेके मुल्क जूं ज़रूरतूं आहिनि 53% सिंध थो प्रोड्यूस करे यानी की हीअ थो ॿुधाए नंबर 1 आहे बराबरि 53-54% आहे उहो करे थो त उन करे असां वरी अपग्रेड कयो पंहिंजो जियोलॉजी जो डिपार्टमेंट जंहिंखे असां कयो सेंटर ऑफ अप्लाइड एंड प्योर जियोलॉजी असां कयो ऐं उन में नओं इक्विपमेंट्स लॻायोसीं तौसी कईसीं उन में ऐं उन जो नतीजो इहो थियो आहे त हींअर असांखे नगर पार्कर ऐं थर ऐं उनजे कोल जे रिसर्च जे लाइ सर्वे जे लाइ असांखे रिस्पॉन्सिबिलिटी अहिड़े नमूने वाटर रिसोर्सिस जे लाइ उन जी रिसर्च जे लाइ बि हींअर असांखे मुंतख़िब कयो वियो आहे पंहिंजो रिसर्च करण जे लाइ त इहो हिकिड़ो नओं असांजो शोबो आयो जंहिं असांखे इहो हिकिड़ो फ़ाइदो सिंध खे पहुचाइण जो हिकिड़ो ज़रियो मुयसरु कयो ऐं तंहिंखां पोइ असांजी यानी की कॉमर्स जेको आहे उहो हिकिड़ो तमामु वधंदड़ हिकिड़ी फील्ड हुई उन खे असां अपग्रेड करे इंस्टीट्यूट कयो यानी की इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स त उहो इन खे अपग्रेडेशन सां उनजी त इन्हनि जी यानी की उन में स्टूडेंट्स बि घणा आया ऐं तंहिंखां पोइ फिज़िक्स हिकिड़ो यानी की प्राइमरी हिकिड़ो असांजो सम्झो त मदर ऑफ साइंसिस था चवनि उन जी बि असां तौसीफ़ करे उनखे इंस्टीट्यूट ऑफ फिज़िक्स कयो ऐं इन असांजी एनरोलमेंट मूं अॻे बि तव्हां सां जीअं अर्ज़ु कयो तमामु घणी वधाई जंहिंजे करे असां वटि हॉस्टल में अकोमोडेशन घटि थी पियो छोकिरियुनि जो बि ऐं छोकिरनि जो बि ऐं तव्हां ॿुधायो त छोकिरियुनि सां ख़ासि करे त
त छोकिरियुनि जूं 2 हॉस्टल्स हिकु पंहिंजो असां ठारायूं, हिकिड़ी असां हिननि खे हींअर पंहिंजो मुंतक़िल बि कई आहे जेका जंहिंमें अची रहियूं आहिनि ऐं उन हॉस्टल जो असां नालो रखियो आहे आपा शम्स अब्बासी, डॉक्टर शम्स अब्बासी हॉस्टल। ऐं छोकिरनि जी बि हॉस्टल, छाकाणि त ॿाहिराड़ी जे लाइ ॿार पढ़नि था, एनरोलमेंट वधी आहे, त अलांदो शाह जंहिंजो नालो पहिरीं ज़िक्र कयो उन जे नाले सां असां इहा मनसूब कई, उहा हॉस्टल बि असां कई। इन हॉस्टल में असीं इंटरनेट जूं फैसिलिटीज़ असां प्रोवाइड कयूं आहिनि ऐं हींअर उन जी इंटरनेटिंग में हिकु हिकु कमरे ताईं असीं उन जी कनेक्टिविटी पहुचायूं पिया, असांजा माण्हू मसरूफ़ अमल आहिनि। त इहे फैसिलिटी में पंहिंजो कयो। जनाब मज़हर हक़ सिद्दीकी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख लाइक जो पंहिंजे क़ीमती वक़्तु मंझां कुझु घड़ियूं असांजे हिन प्रोग्राम लाइ तव्हां कढियूं। इंशाअल्लाह ताला पंहिंजी गुफ़्तगू वरी बि जारी रहंदी ऐं पाण अॻिते बि जेको सो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो इज़हार कंदा रहंदासीं ऐं यकीनन हीउ प्रोग्राम तव्हांजो असांजे नाज़रीन ताईं जॾहिं वेंदो त उन्हनि जे लाइ हिकिड़ी नई मालूमात ऐं ॼाण जो पैगाम खणी वेंदो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी तव्हांजे अचण जी। नाज़रीन, ही हुआ असांजा महिमान, मौजूद शख़्सियत जनाब मज़हर हक़ सिद्दीकी साहब, जंहिंजूं ॻाल्हियूं, जंहिंजी गुफ़्तगू अवां ताईं पहुती हूंदी। यकीनन तव्हां एंजॉय कयो हूंदो, पर मालूमात सां गॾु। अॻे प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान हफ़ीज़ कुंबर खे इजाज़त ॾींदा।